अस्सलाम वालेकुम दोस्तों। आउं आशिक़ निज़ामाणी ऐं अॻूणो म्यूज़िक चेयरमैन आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो ऐं मूं इस्तीफ़ा ॾिनी आहे उन उहिदे तां। ऐं इस्तीफ़ा ॾियण खां बाद में ईअं थियो आहे त सदर साहब या उनजी जेका बॉडी आहे उहा उन मुंहिंजे मथां केतिरा ई इल्ज़ाम रखिया आहिनि ऐं करप्शन जा कूड़ा ऐं जेके बि शयूं त तव्हां वज़ाहत कयो त आशिक़ निज़ामाणी वज़ाहत जे क़ाबिल आहे बि न। वज़ाहत त उन्हनि जी कबी आहे जेका का शइ माण्हू पाण वटि का शइ रखे। मां रखण वारो माण्हू न आहियां, खुलियल किताब रहियो आहियां। मुंहिंजी ज़िंदगीअ में छा आहे छा न आहे उहा तव्हांखे ख़बर आहे। ऐं जेके दोस्त मूंसां गॾु रहिया आहिनि टेन्यूअर में, जिन खे मूं पढ़ायो आहे या क्लास में रहिया आहिनि, उहे बि मूंखे सुञाणनि था ऐं आर्ट काउंसिल जो अमलो बि सॼो मूंखे सुञाणे थो त मां छा आहियां। उन करे मां का बि वज़ाहत ॾियण खां क़ासिर आहियां। मां वज़ाहत न ॾींदुसि, पर ज़रूरु तव्हां खां कुझु पुछंदुमि त तव्हां छा कयो आहे। त उन में मां तव्हांखे हिकिड़ी माना वज़ाहत कंदो हलां त आर्टिस्ट आहियो ई न। पहिरीं ॻाल्हि आहे इस्माइल जदोई साहब, तव्हां त आर्टिस्ट आहियो ई न। तव्हांखे आर्टिस्ट जे दर्द जी ख़बर बि न आहे त दर्द उन आर्टिस्ट जो अहसासु छा थींदो आहे, उहो केतिरो नाज़ुक ऐं नफ़ीस थींदो आहे। तव्हां बिज़नेसमैन आहियो ऐं तव्हां हाजी आहियो ऐं तव्हांखे उनखे आर्टिस्टनि जी ख़बर बि न आहे। अदब लफ़्ज़ जी बि तव्हांखे ख़बर कोन्हे। तव्हां मूंखे ॿुधाए वञो त अदब लफ़्ज़ जी माना छा आहे, त मां तव्हांखे पहिरियों ई पवंदुमि। तव्हांखे ख़बर ई न आहे। तव्हां कुर्सियूं संभालियूं आहिनि ऐं उन कुर्सियुनि ते वेही करे तव्हां पंहिंजा हुकुम हलाया ऐं माण्हुनि खे ब्लैकमेल करे ऐं उन ब्लैकमेल जी बुनियाद ते तव्हां इलेक्शन खटी ऐं आर्ट काउंसिल ते तव्हां हिकिड़ो माना की कब्ज़ो जमायो। उन कब्ज़े जमाइण खां बाद में तव्हां पंहिंजा जेके आहिनि उहे कम जेके तव्हांजा जेके रहियल हुया उहे पंहिंजा शुरू कया आहिनि। जिन में पहिरियों जेको तव्हां कमु कयो, तव्हां ड्रामा फेस्टिवल जेको कयो, नाले में ड्रामा फेस्टिवल हुयो, जुगाड़ी फेस्टिवल हुयो ऐं उन्हनि मां जेके तव्हां हर हिकु उहिदे ड्रामा डायरेक्टर खां जेके तव्हां पैसा जेके आहिनि से तव्हां कटौती कया, उन्हनि जो रिकॉर्ड किथे आहे, उहो कहिड़े तफ़सील उनजो किथे कहिड़ी तफ़सील उनखे ॾियूं या कहिड़े अकाउंट में तव्हां उहे जमा कराया, उहे पैसा काॾे विया। नंबर ॿी ॻाल्हि त तव्हां कैंटीन खोली, कैंटीन खोलाए ऐं करप्शन जा हिकिड़ो अलॻि हिकिड़ो दुकानु खोले छॾियो, जंहिंमें नाज़िम चांडियो त नाले मातर हिकिड़ो मालिक आहे, उनखे तव्हां बणायो आहे। बाक़ी असुल कैंटीन जा जेके मालिक ऐं वारिस आहियो उहे तव्हां आहियो। ऐं उन कैंटीन जे खुलण सां जेका उते वायोलेशन थी आहे अंदरि आर्ट काउंसिल में, त जेके छोकिरा अची ऐं नशे जी शयुनि खे वापराइनि था, त उन ते बि को कंट्रोल न थियो आहे। ऐं जेका रश वधी आहे उहा तव्हां उनखे बि कॾहिं वाच न कयो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उहा कैंटीन तव्हां टेंडर बि न कराई, न त तव्हांखे टेंडर करणु खपंदो हो, तव्हां टेंडर बि न करायो ऐं तव्हां नाज़िम साहब खे नाले मातर ॾेई छॾियो। ऐं वॾी ॻाल्हि आहे ॾेई त छॾियो तव्हां उनखे, पर 3 महीननि जी उन्हनि खां तव्हां पघार जेका मसवाड़ आहे उहा बि तव्हां उनखे माफ़ु करे छॾी। माना इन मां इहो साबित थियो त नाज़िम चांडियो मालिक न आहे, पर इस्माइल जदोई मालिक आहे या हनीफ़ मालिक आहे या तव्हां मां को ॿियो मालिक आहे जेको इन कैंटीन खे हलाए थो ऐं इन माहौल खे हू पाण ॼाणी वाणी पैदा करे थो त इहो माहौल ईअं ई हुजे, पर पैसा अचनि कहिड़े बि नमूने सां। ऐं उहे जेके पैसा जेके अचनि था त उहे कहिड़ी मद में था अचनि। या तव्हां खां मां ॿियो थो पुछां त केतिरियूं गाॾियूं जेके आहिनि से आर्ट काउंसिल जे अंदरि बीहनि थियूं, जंहिंजी 4,000 रुपया पर गाॾीअ ते तव्हां फीस रखी आहे ऐं उहा तव्हां उगाड़ींदा रहिया आहियो। मां तव्हां खां पुछां थो सदर साहिब त उहा कहिड़े माना अकाउंट में तव्हां उहा जमा करायो था ऐं उहा कीअं ख़र्च कयो था, उहो तव्हां खां को पुछण वारो न आहे। अच्छा, उन खां बाद में 1,500 रुपया पर CD शो आहे ऐं उहा CD शो जी जेका रक़म आहे उहा जेकॾहिं असां साल में हिसाबु कंदासीं त 10 खां 15 लख थी वेंदी। त उहा तव्हां कहिड़े अकाउंट में जमा कराई आहे ऐं उहा तव्हां काॾे कई। अच्छा, उन खां बाद में तव्हां अदब जी शोबे जी
ते था ॻाल्हायूं त अदब शोबे जे मुक़ररु थियल जेका उनजी बजेट हुई उहा बि तव्हां खाई खपाए छॾी ऐं नतीजो इहो निकितो त उहो अदब शोबे जो हिकिड़ो जेको राइटर हुयो असांजो हिकिड़ो नौजवान ऐं जंहिं नंढी उमिरि में 8 किताबनि जो मालिक हो ऐं जंहिं अहिड़े नमूने सां उन अदब खे मथे खयूं जो असांजा जेके अदीब हुया सिंध जा उन्हनि खे माना लाड़ मां बि खणी आयो ऐं उत्तर मां बि खणी आयो, ॾखिण मां बि खणी आयो ऐं विचोले मां बि खणी आयो ऐं अची आर्ट काउंसिल जी महफ़िल खे सजाईं। पर तव्हां हुनखे एतिरो मजबूर कयो बजेट जे लिहाज़ खां त उहो कंहिंखे अजरक बि न पियो पाराए सघे ऐं जेकॾहिं अजरक पाराए पियो त उन ते तव्हां 10 आङुरियूं खणण जे लाइ तयारु आहियो त हीअ अजरक त 4 हुया, हे 3 छो थिया या 5 छो थिया। नतीजन उन माण्हूअ पंहिंजी इज़त नफ़्स जे करे इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं उहो पंहिंजे घर हलियो वियो ऐं अॼु ताईं हुन तव्हांखे कंहिं बि सवाल जो जवाबु न ॾिनो आहे ऐं उहो ख़ामोशी अख़्तियार करे बसि करे ग़रीब घर वेही रहियो। सदर साहब मां तव्हां खां ॿियो इहो थो पुछां त तव्हां जाम जमाली प्रोफेसर आहे जेको इंग्लिश जो प्रोफेसर आहे ऐं ॼाणो माण्हू आहे ऐं इंग्लिश में हू शाइरी कंदो आहे, शाइर बि आहे, प्रोफेसर बि आहे ऐं इल्मदान बि आहे। तव्हां हिकिड़े मासूम माण्हूअ खे जेको तमामु सलीस क़िस्म सां ॻाल्हाईंदड़ आहे जंहिंजी सलीस तबियत आहे ऐं तव्हां हुन ते जेका इल्ज़ाम तराशी करे ऐं उनखे तव्हां पंहिंजे आर्ट काउंसिल मां कढी छॾियो तव्हां यकीन कयो उहो जेको जाम जमाली हो ख़ुदकशीअ ते मजबूर हो पर असां ई हुननि खे जेको आहे दिलदारी ॾिनी त बाबा इहे इल्ज़ाम ईंदा वेंदा आहिनि तूं पंहिंजी जान न विञाए ऐं उहो अॼु ताईं ॾुखारो आहे ऐं उहो हिते पंहिंजे घर वेठा उन बि इस्तीफ़ा ॾिनी, अदब शोबे वारे बि इस्तीफ़ा ॾिनी ऐं उनखां बाद में तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त तव्हां ज़ाती जेको आहे सो दुश्मनीअ खे बुनियादु बणाए गवर्निंग बॉडी को ठाहे ऐं तव्हां 7 माण्हुनि जी मेंबरशिप खे तव्हां कैंसिल कयो, ख़तमु कयो, उनजी मेंबरशिप ख़तमु करे छॾी। इहा कहिड़े कानून जी छिक आहे या आइनी कानून जी कहिड़ी इहा ॻाल्हि आहे जंहिंमें तव्हां 7 माण्हुनि खे एट ए टाइम तव्हां पंहिंजे आर्ट काउंसिल मां कढी छॾियो छो त उहो तव्हां खां पुछनि पिया त हीअ हिसाबु कीअं आहे, तव्हां हुन 7 माण्हुनि खे मुअतल करे छॾियो, सस्पेंड करे छॾियो, उहो तव्हां खां को पुछण वारो को बि कोन्हे सदर साहिबु। नंबर ॿी ॻाल्हि तव्हांखां मां इहो थो पुछां तव्हां ॿुधायो त 15 महीना गुज़री चुका आहिनि असांजे हिन इलेक्शन खे त जेका बहितरी कम जे हवाले सां या अदब जे हवाले सां सवाइ स्कूल या इन साईं ईसा साहब जे कम खां सवाइ ॿी कहिड़ी शइ तव्हां जेका आहे सा ॾेखारे सघो था दुनिया खे त असां तरक़ी कई आहे। मां त चवां त उहा जीअं पहिरियां ई माना उजड़ियल हुई उहा आर्ट काउंसिल उनखां बि बदतर जो उनजो माहौल तव्हां बणाए छॾियो आहे छो त कैंटीन जो तव्हां कॾहिं चकर हणी ॾिसो त शाम जो उहे ॿार चांहि था पीअनि या कुझु ॿियो कुझु था पीअनि, तव्हां त अञा उनखे तबाह करे छॾियो आहे। नंबर मुंहिंजी ॿी ॻाल्हि आहे त ही थोरा कुझु तफ़सील जेके मूंखे यादि पिया आहिनि अञा घणा तफ़सील मूंखे अञा पोइ ते पिया आहिनि जेके मां ईंदड़ वीडियो में मां तव्हांजे अॻियां साम्हूं रखंदुसि। तव्हांजो दुआगो आशिक़ निज़ामाणी।